चाल सां धक न लॻे। पहिरियों तोता पोइ किताब। छा हलाईंदा सोशल मीडिया ते? फेसबुक। कहिड़ो फेसबुक? फेसबुक में छा सोशल मीडिया ते छा हलाईंदा आहियो? टिकटॉक ठाहींदा आहियो पंहिंजो? अच्छा। ऐं ॿियो यूट्यूब बि हलाईंदा आहियो? सही। फेसबुक ठीकु आहे, ज़बरदस्त। माना देरि ताईं वेहंदा हूंदव, पोइ त राति देरि ताईं सुबुह न उथी सघंदा हूंदव। वाह साईं वाह। सोशल मीडिया केतिरो इस्तेमालु कंदा आहियो? माना वफ़के सां कलाक ॿ सॼो ॾींहुं माना। सही आहे, ठीकु आहे दादा। ऐं हुते अदा जो बिज़नेस कहिड़ो आहे इहो ॿुधायो न, छा कंदो आहे अदा हुते फेसबुक ते कारोबार कहिड़ो? तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, मूंखे सुञाणनि माण्हू। तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। छा पढ़ंदा आहियो? हिते कीअं आया आहियो? घुमण आया आहियो? फिरण आया आहियो? छा घुमियो अथव? तव्हांजो नालो? महमूद हसन साईं। हीउ नंढड़ो आहे मुंहिंजो फॉलोवर जेको नवाब शाह खां मूंसां मिलणु आयो आहे। हीअ अदो बि जेको आहे सो नवाब शाह खां आयो आहे। ऐं साईं जन मुंहिंजे ख़्याल में हितां जा आहिनि। हितां जा ई आहे न। सो ही दोस्त पहिरीं प्यारा मूंखे फ़ोन कयनि सुबुह जो, त मूं वटि टाइम न हुयो, पर हींअर मूं वटि टाइम हुयो, मां हिन ॾियायो आहियां। ऐं असां हिते वेठा आहियूं बिन क़ासिम स्टेशन ते। हीउ स्टेशन ॾिसो, बरसाती मौसम लॻो पियो आहे, झुड़ जो कारो कलर आहे ऐं माहौल सुठो आहे, हवा बवा हले थी। ऐं हेॾां तारिक साईं असां सां वेठो आहे, हे बि पहिरीं प्यारो दोस्त आहे। ऐं भाऊ जो नालो? भाऊ सिकंदर बि वेठो आहे। बचड़ा खयूं हवा ते, ॿारनि खे जेको आहे सो इंजॉय कराए थो। सभु ॿार ॾिसो, ही तारिक भाई जा 2 ॿार 3 होॾां परियां ॿार इंजॉय था कनि मौसम खे। सो भाऊ आयो आहे, हुन सां मिलण आया आहियूं। असां नवाब शाह आयासीं, दिलि चयो सर सां मिलूं ऐं तमामु सुठो लॻो। सर सां अॼु मुलाक़ात थी आहे ऐं असांजा महिमान थी आया आहिनि, तकलीफ़ करे असां वटि पाण ई आया आहिनि। वॾी महिरबानी सर जी इहा ई। हाणे महिरबानी त का ॻाल्हि न आहे, मां सर बि न आहियां, तव्हांजो भाउ आहियां, मज़ूर माण्हू आहियां। सो हिननि फ़ोन कई, हिन जे दर ते पाण ते बिन क़ासिम स्टेशन ते मिलणु आयो आहियां। सो का ॻाल्हि न आहे, पाण में भार आहियूं। अलाह तव्हांखे ख़ुशि करे साईं, दोस्तनि खे अलाह साईं सलामत रखे। हींअर मौसम जो मज़ो था वठूं। मौसम तमामु ज़बरदस्त लॻो पियो आहे हिते कराची जो मौसम आहे। ओॾों बि त बरसाति वसी आहे, तमामु बरसाति बि हले है न नवाब शाह में? तेज़ बरसाति बि हले। मां पंहिंजे भाउ खां सही। सो दोस्तो असां वेठा आहियूं